काजल काजल ही आए माया नाव केड़ो आयो शाहरुख खान हाँ तू शाहरुख खान थोड़ा सुर पड़े तो माया है सलमान खान लट्टू सलमान खान अब है वरी शाहरुख खान उन काजल जे मुठड़ो नालो छा है अजय देवगन अरे तो माया अजय देवगन अटो कर गया नाटी नाटी बॉय 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 9 ये चारे सीनियर सिटीजन ऐं 60 प्लस अथई अचो मां तव्हांखे हिननि जा ओरिजिनल नाला बि ॿुधायां ऐं तव्हांखे पंहिंजो कम बि सम्झायां अचो काॾे थी वञे अरे थोरो परे त थियो थोरो हेॾे त थी ॾिसां छॾो अजो दोस्तो ॻाल्हि त ॿुधो ठाहे एॾे ॾाढो ॿुधो यार ई सुत वाह जो चेस्ट पीस आया लेग पीस अरे बेड़िया बुढ़ा पीस न चओ कढो कढे अरे है त हुना बम्बई बेकरी आहे न हैदराबाद ए उन जो केक अल्लाह हई पोते एॾे फिराए खाइणु खपे बीह विराए खाओ न तकर न कर पहिरियां जांच कर शुगर फ्री आहे जी 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 मैनेजर साहब जी समझायो तसी ओ असांखे बि समझाई नी त असांखे छा करूं मिड़ई मालूमात लाइ तो पुछां मता कुझु ॿियो सम्झे ताबुल अल्लाह कहिड़े क़िस्म जो अरे सफा को देखना दे अरे उठनो बेहनो खानो पियनो अथो मानो बेवारी था सोहेल साहब इन जो मतलब हानी सुबुड़ो भी टाइम ते पहुंचो हाँ 10 बजे सम्झी बात मुझो मथो ही फेराए छॾियो आहे हक़ ते त तव्हांखे मालकन तड़े कजो आहे न काजल मां अचां थो ओके बाय 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 मैनेजर साहब बाय बाय हली को महल सा अरे कंचन कढो आ त केड़ो तुझे घर में रहा पे आयूं अरे रे अभी तो ओल्ड हाउस में पे आयूं ने गाल तो करे अरे कहां पवई रे बैरिया बुढ़ा अरे चाचो गफूरा चाचो अरे गफूरा चाचो अरे छॾियो थे न के मूंखे ख़बर आहे त हिनखे कहिड़ो पेट में वेही पियो आहे अरे ख़बर आहे न मूंखे बस ओ मिस काजल अरे हली आहे हिनखे चेक करे बस करे दे हली आहे टकरी जाने मां मोकार आनंद छा थियो आहे पेट में मिड़ई वकड़ पियो आहे अरे पेट में वकड़ पियो ठही करे बाथरूम में वञो न अरे तूं जे पेट जे वकड़ के ए माई छा कंदी रे सोहेल साहब असल ओ हिता हिय हां मैं अकुल सच पया मता कुछ ॿियो समझे चेक कर हाय कहां रे किरई रे तबाह करे हाय फरात थी आई फरात हां अरे हमरा आयो रे फरात थी आई सफा मिस काजल अरे जल्दी हमरा बनाई तो एडो हमरा तो वनी अरे तो कहां पवई रे ए असांजो चेकअप वरी छुटो हां तरस बना बीर अरे या उठे कारू रे हाय
अरे लाख जी नालक तई खोड़ थे 6-12 महीने पेट में के वक्कड़ पांडो अरे अरे आया तड़े मेमून तेरे तो पटाणन वाला तो आने तो के शायद खबर ना है असा सद भाई खूनी में अरे